पहाड़ जे हेठां। मीरल तव्हां मूंखे अकेलो ॾिसी उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं था कयो ॼणो त मुल्क जा वारिस ई तव्हां आहियो। ॿार ॻाल्हि त ॿुध, हूअं त पाण खे क़ाबिल कोन सम्झंदो आहीं, हाणे वरी हीराई वारी ॻाल्हि थो ॿुध। हा साईं, मां हीराई वारी ॻाल्हि थो कयां, बाक़ी तव्हां सॼा कब्रिस्तान भरे छॾिया आहिनि। हाणे ख़बर पवंदे त क़ब्रिस्तान कंहिं भरिया आहिनि। नवाज़ ॻाल्हि ॿुध, हल त भला अॼु सिकंदर ख़ान खे ख़तम करे था अचूं। शमशेर एतिरो बि बेवकूफ़ न थी, थोरो सब्र खां कमु वठ। अञा सब्र खां कमु वठूं? जेकॾहिं वक़्तु अची वियो आहे त सब्र खे छॾ। सिकंदर ख़ान को अक जी माखी न आहे, उनखे लाइक़ु मोटंदासीं। अड़े खसीस सिकंदर ख़ान जे नौकरनि तोखे ॻोठ में लहण जी इजाज़त न ॾिनऊं, वरी उनखे तूं ख़तमु कंदे। हाणे उन जा नौकर हुजनि या हू पाण हुजे, हाणे सभिनि खे ख़तमु करिणो आहे। एतिरी जल्दबाज़ी न कर, कुझु कमु होश में वठ। ऐं ॿी ॻाल्हि, तूं त वॾी ग़लती कई आहे। ग़लती? उहा वरी कहिड़ी ग़लती? अरे सिकंदर ख़ान जी राश तो वटि हुई, पोइ उनखे तूं खाधे में ज़हर ॾेई उनखे ख़तमु करे छॾियईं। अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवनी आहे। मूंखे कहिड़ी ख़बर त हू कारीहर नांग आहे। हाणे इन ग़लती ते पछताए तूं। नवाज़ ॻाल्हि ॿुध, सिकंदर ख़ान ॾे हमिलो कंदुसि, तूं हलंदे त ठीकु, न त मां पाण वेंदुसि। राज़न शामराद ऐं मीरल नज़र नथा अचनि। सोट्रा माॾे राबेल आयो हुयो, मां हुन सां गॾु ॿाहिरि निकिरी वियो हुयुमि, मूंखे का बि ख़बर न आहे अलाए काॾे निकिरी विया आहिनि। पर ॻाल्हि ॿुध, राबेल तोॾे छो आयो हो? भला सिकंदर ख़ान जो को जापो खणी आयो छा? सोट्रा हुन ते हमलो थियो हुयो, हुन जांच में मूं ॾे आयो हुयो। पोइ तो हुनखे छा चयो? सोट्र मां हुन ॾींहुं गफ़ार ऐं सोट्र वली दाद खे ॾिठो हुयुमि, ऐं मां हुनखे ॿुधायुमि त इहो कमु वली दाद थी सघे थो। ठीकु आहे सोट्र, मां मीरल ऐं शामराद खे ॾिसां। वली दादा, छा थो सम्झे त सिकंदर ख़ान असां ॾे ईंदो? आहे त हू वॾो ज़ालिम, मूंखे कोन लॻे थो त हू असां ॾे ईंदो, पर तव्हां पंहिंजी हाणे होशियारी करे छॾिजो। असां पंहिंजी पूरी होशियारी में आहियूं। जेकॾहिं हाणे आया ऐं जहिड़े जे कयूं त असां उन्हनि खे मोटो जवाबु ॾींदासीं। ऐं मां बि असुल इहो ई चाहियां थो त भितर जो जवाबु पथर सां, ऐं पथर जो जवाबु लठ सां, ऐं लठ जो जवाबु कुआड़ी सां, ऐं कुआड़ी जो जवाबु बंदूक सां वली दाद खे ॾियणु ईंदो आहे। नवाज़, मां हलाई तो सिकंदर ख़ान खे ख़तमु करणु, तोमें अगरि हलण जी सघ आहे त लॻाए नारो। जेकॾहिं तूं नथो मुड़े त मां तोसां गॾु आहियां, पोइ ॼाणे मोला। अॼु सिकंदर ख़ान खे छठी वारो खीर यादि ॾियाराईंदासीं। जेकॾहिं असां हुनखे छठी जो खीर यादि न ॾियारायोसीं त पोइ हू असांखे ज़रूरु छठी जो खीर असांखे यादि ॾियाराईंदा। खौफ़ न कर नवाज़, तूं शमशेर जे पुलनि ते आहीं, जिगर में वॾी दिलि रख। हल त भला हलूं। जमाल, जमाल, तुंहिंजो ई असर कंहिं कयो आहे? अदा मुंहिंजो ई असर शेरल वारनि जे कमीननि भाइरनि कयो आहे। मां तोखे केतिरा चकर सम्झायो आहे, ॿार हथे खाली न वेंदो कर। मां सोट जे अचण जो इंतज़ारु पियो कयां। तो वारे सोट सिकंदर ख़ान जे माण्हू खे ज़ख़्मी करे वियो आहे। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वली दाद खे असांजी ऐं सिकंदर ख़ान जी दुश्मनी जे बारे में कंहिं ॿुधायो आहे? उनखे मूं ॿुधायो हुयो त असां ते ज़ुल्म करण वारो सिकंदर ख़ान आहे।
जबार इहो तो ग़लति कयो आहे तोखे छा थो लॻे सिकंदर खान हाणे वलीदाद खे बस्तु कंदो अदा तू हुन जो फिक्र न कर तू हाणे पंहिंजो सोच हथनि में हथियार खणी हाणे शेरन खे ख़तमु कंदासीं गफ़ार जे हिक भाउ खे हू मारे विया ऐं ॿिए खे मरण जहिड़ो करे विया अञा तूं हथियार खणण जो सोचे थो मां त चवां थो हाणे हथियार हथनि में खण ॾींहुं ॿ सब्र कर तुंहिंजी तबियत सही थिए मां तोसां वाइदो थो कयां पोइ हुननि खे मौत जो मंज़र ॾेखारींदासीं इहो ॾींहुं ॿ बि सब्र कंदुमि ॾिसां त तूं छा थो करीं वाह सिकंदर खान वाह तुंहिंजे नाले वठण वारा त माण्हू ख़ौफ़ खाईंदा आहिनि ऐं तूं मुंहिंजी हिक ई फ़ोन ते हलियो आहीं सुठो अथी मुंहिंजी गिचीअ में न पओ ऐं तूं मुंहिंजी सट सही कोन सघंदे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तूं पंहिंजो पाण खे बहादुर तो समझी न अरे तू गिदड़ आई गिदड़ सिकंदर खान जे माण्हुनि ते फायरिंग करे पंहिंजो पाण खे दिलेर तो समझी जेकॾहिं सिकंदर खान जे माण्हुनि हुते फायरिंग कई न पोइ तू गोलियो बि कोन लभंदे गोलियो बि सिकंदर खान मां मञा थो त तूं ज़ालिम आहीं पर अॼु ॾींहं ताईं तोखे कंहिं जवान जा हथ न आहिनि लॻा राबेल ॿुधी थो न ही पंहिंजो पाण खे जवान तो समझे ऐं सिकंदर खान में हथ तो विझे अरे तूं सिकंदर खान जे अॻियां भितर आहीं भितर भुलियल आहीं सिकंदर खान मां भितर न पत्थर आहियां ऐं पत्थर जेकॾहिं तूं मूंखे भोड़ण जी कोशिश कंदे न तूं पाण ख़तम थी वेंदे पाण वलीदाद छो तो पंहिंजो पाण खे मौत जे हवाले करी भला ज़िंदगीअ खां बेज़ार आहीं छा सिकंदर खान मां पंहिंजी ज़िंदगी मां तंग न आहियां पर मां ॿियनि जूं ज़िंदगियूं आज़ाब बणाईंदो आहियां आज़ाब मां चवां थो अञा बि ज़िंदगीअ जा ॾींहं अथी छो तो पंहिंजी ज़िंदगीअ खे मौत जो कारण बणाई सिकंदर खान जेकॾहिं तूं अजाई बकवास कंदे न त जे ॻाल्हियुनि लाइ मां तोखे घुरायो आहे न उहे ॻाल्हियूं अधूरी रहिजी वेंदियूं सिकंदर खान जेकॾहिं सोटारनि ते पंहिंजो ज़ुल्म कंदो रहंदे ख़तम थी वेंदे जेकॾहिं तोखे मौत सां एॾो प्यार आहे पोइ तुंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो मां पाण कंदुसि पाण मना त तूं सोटारनि ते पंहिंजो ज़ुल्म कंदो रहंदे ॻाल्हि ॿुध तूं इहे 2-3 हमराह वठी सिकंदर खान जे माण्हुनि ते फेर कया आहिनि ऐं तूं पंहिंजो पाण खे दिलेर तो समझी या तुंहिंजी दिलेरी न पर तो पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं खुटाया आहिनि उहो ॾींहुं यादि कजांइ जंहिं ॾींहुं तुंहिंजे मथां सिकंदर खान जो कहर किरंदो कहर सिकंदर खान वींदे वींदे मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी वञो हाणे मां चवां थो पंहिंजे मथां पारा वधाए छॾ वलीदाद तूं सिकंदर खान खे ख़तमु कंदे हाणे मूंखे सभ खां पहिरियां तुंहिंजो बिलो करणो पवंदो तुंहिंजो छो असां सरदारनि जी मोहबत राज लाइ ज़हर बराबर हूंदी आहे ज़हर बराबर सुल्तान हिन जी ॾाढाई हिन जे मौत जो सबबु बणिजी वेंदी उहे ॾिस हर मां हथियारनि सां था अचनि अॼु इन्हनि खे इतो ई मोटायूं था चालू केरु जवान आहियो इते ई 50 कदम रोकियो न त तव्हांजो ख़ैर न आहे छा इहे सिकंदर खान जा ख़ासि माण्हू आहिनि छा ये सिकंदर खान जा ख़ासि माण्हू न ये राज जा हल अड़ वठ
इहे केरु हुया असांजे ॻोठ अचनि पिया? पहिरां मूंखे शक पए पियो त इहे सिकंदर खान जा माण्हू आहिनि। अगरि सिकंदर खान जा माण्हू अचनि हा न त असां ते फ़ैर न कंदा। पोइ इहे कांजा दुश्मन हुया? राज़न चए पियो त गफ़ार जो सोट वली दाद ॻोठ ॾे लमरा ॾे पियो। त असांखे गफ़ार वारण जो पको इरादो कयो आहे? माना त हाणे सिकंदर खान ॾे रुख करिणो पवंदो। अदा ॿी ख़बर ॿुधी थी? कहिड़ी ॿी ख़बर अदा वरी? शेरल वारनि हणी जब्बार खे सफ़ा पूरो करे छॾियो अथई, अहिड़ो उन्हनि खे साटो ॾिनो अथई। माना त इहो मसइलो बि वधी वियो। अदा उन्हनि खे हक़ीक़त जी ख़बर न आहे। इहो सॼो कमु सिकंदर खान जो आहे। अदा जेकॾहिं सिकंदर खान असांखे उन ॾींहुं फ़ैसिले में न रोकिया न, असां सिकंदर खान खे ख्वार कयूं आहे, सफ़ा ख्वार। हा दा, सिकंदर खान वॾो ज़ालिम माण्हू आहे, पर इन खे ख्वार असां ज़रूरु कंदासीं। ठीकु आहे रमू, इन ॻाल्हि खे बि ज़रूरु ॾिसंदासीं। ठीकु आहे दा। जबार अॼु खण हथियार त पंहिंजा सभु पलाद पूरा करे चओ। वाह अदा वाह, अॼु त सफ़ा मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई अथई। अॼोकी तारीख़ हुननि जे मौत जो सबबु बणिजी वेंदी। जेको बि अॼु साम्हूं आयो न उनखे उते पूरो कंदासीं। गफ़ार जेकॾहिं हू ज़मीन ते न मिलिया त पोइ उन्हनि जे घर गिरी उन्हनि खे पूरो कंदासीं। पोइ अदा हिते बि त मां हथियार खणी अचां। शमशेर मां तोखे रोकियो हुयो न, सिकंदर खान खे उन जे ॻोठ में ख़तमु न करे सघंदासीं। हा, हाणे मूंखे सिकंदर खान सां चाल करणी पवंदी। मूंखे हाणे सिकंदर खान खे हिते घुराइणो पवंदो। हाणे ॻाल्हि के हिन कम जी, पोइ उनखे हिते ई घुराए ख़तमु कंदासीं। हाणे मूंखे उन ॾींहं जो इंतज़ारु करिणो पवंदो। शमशेर जल्दबाज़ी न कर, हू असांजे पाण ई ॼार में फासंदो।